अल्हम्दुलिल्लाह ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वज़्ज़ुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युअतीक रब्बुक फतरदा। अलम यजिदक यतीमन फआवा ववजदक ज़ालन फहदा ववजदक आइलन फअगना फअम्मल यतीम फला तक़हर व अम्मा अस्साइल फला तनहर व अम्मा बिनिअमति रब्बिक फहद्दिस। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अलम नशरह लक सदरक व वज़अना अन्का विज़रक अल्लज़ी अनक़ज़ ज़हरक व रफ़अना लक ज़िक्रक फ़इन्न मअल उसरि युस्रन इन्न मअल उसरि युस्रा फ़इज़ा फ़रग़त फ़ंसब व इला रब्बिक फ़रग़ब। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल अऊज़ु बिरब्बिल फलक
मिन शर्रि मा खलक व मिन शर्रि गासिकिन इज़ा वक़ब व मिन शर्रि नफ़्फ़ासाति फ़िल उक़द व मिन शर्रि हासिदिन इज़ा हसद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुल अऊज़ु बिरब्बिन नास मलिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वस्वासिल खन्नास अल्लज़ी युवस्विसु फी सुदूरिन नास मिनल जिन्नति वन नास। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब बुलंद आवाज़ से ईमानी जज्बे से सलात शरीफ पढ़ो। सब आस्ते ना पढ़ो, दिल जी गहराई से वडे आवाज़ से सलात शरीफ में दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व सहाबिहि व अलबैति व बारिक व सल्लिम व सल्लि कज़ालिक अला जमील अंबिया वल मुरसलीन व अला आलिहिम व सहाबिहिम व अलबैतिहिम व ज़ुर्रिय्यातिहिम अजमईन। अज़ीज़ान गिरामी, मुझा बुजुर्ग में भाइरो, अल्लाह ताला पांजो फज़ल फरमायो जो तहां असांखे कुरान शरीफ जे ॿुधण ॿुधाइण जो मौक़ो भी नसीब कयो आहे। न कुरान मजीद जी ज़ियारत ऐं दीदार भी नसीब फरमाए। सब ओरियाए परियाए न कुरान शरीफ जी ज़ियारत कयो जंहिंजे दीदार सां ई सॼी ज़िंदगी जा तव्हांजा सगीरा गुनाह माफ़ थी वेंदा। पोइ मुंहिंजा अज़ीज़ो, हेड़ियूं महफ़िलियूं, हेड़ा प्रोग्राम नसीबन वारनि खे नसीब थींदा आहिनि, हर कंहिंखे न। हे अल्लाह ताला जो तव्हां सां चाव आहे, अल्लाह ताला जो तव्हां सां प्यार आहे, अल्लाह ताला जी तव्हां सां मोहबत आहे, अल्लाह ताला जी तव्हां सां रज़ा आहे जो रब साईं तव्हांखे पंहिंजे क़ुरान मजीद जी महफ़िल मजलिस लाइ चूंडण फरमायो आहे। सब चो अल्हम्दुलिल्लाह। अञा बुलंद आवाज़ सां, अञा ईमानी जज़्बे सां लॻे थो सफ़ा तव्हां बुख थियो। मानी देर हले पई, मां ॾिठमि पे सभिनी ड्रो में हूंदो कन तव्हांखे न मिली आहे, या त वरी घणो भतु खाई आओ। जेतिरो तव्हां आवाज़ हले थो
मावधी के तागे तकलीफ रही उन आवाज जी बुलंदी सां प्यार ऐं मोहब्बत में सब अल्लाह ताला जो शुक्र अदा कयो जो अल्हम्दुलिल्लाह। मुझा अजीजो मां को लंबो चढ़ो आहे रखंदुस उस्तादुल उलमा शेखुल हदीस हज़रत मौलाना साईं मीर मोहम्मद मीरक साहब जन में जलवा फरोज़ थी चुका है। वरी साईं बाद में हज़रत मौलाना ताहिर मोहम्मद साहब जन भी अन करीब अची वेंदा। मां सिर्फ तागे 5 नसीहतूं नबी साईं जूं बयान करे तो ॿुधाया जेके नसीहतूं मुझे प्यारे नबी मुझे सोने साईं हज़रत अली मुर्तज़ा के करण फरमायो। नबी साईं फरमायो अली 5 शहर में तकड़ कजाए घणनि शहर में ॻाल्हायो न थाया 5। पहले नंबर ते साईं जन फरमायो अली नमाज में तकड़ कजाए। आज़ान मिली वजे तो नमाज अदा करण में तकड़ कजाए देर न कजाए जमात में पुज जाए वक्त ते नमाज अदा कजाए। साईं जन फरमाया अली जे करे सुस्ती कई देर कई एक दफो तो हो जमात हली वई तो तुझे दिल में जमात जो कदर खत्म थी वेंदो तो पयूं तो हो जमात जो निकिरजो या वरी सुस्ती में देर करण जे करे हिकड़ी नमाज तो हो कज़ा थी वई तो वरी तुझे दिल में नमाज जो कदर हलियो वेंदो। तो एक नमाज कज़ा थी तो वरी ॿी थींदी ॿी नमाज कज़ा थी तो वरी टी थींदी टी नमाज कज़ा थी तो वरी चौथी आस्ते आस्ते तो को नमाज ही हली वेंदियूं। तंहिंजे करे साईं जन फरमायो अली नमाज अदा करण में देर न कजाए। आज़ान मिलदी वञे पंहिंजा कम कार छॾे डोड़ंदो ऐं डुकंदो मस्जिद शरीफ में पुॼी जमात सां नमाज अदा कजाए। इहा नसीहत असांखे हुई हज़रत अली त नमाज जो हुई परवाह या असांजी टोटाइब आज़ाद मिले थी वेठा कचहरी में वेठा महफिल में अञा टाइम पियो वरी जमात निकिरी वई वरी चलो अञा टाइम पियो आहे नमाज पोइ पढ़ा थो वरी फर्ज़ भी निकिरी वियो पोइ आस्ते आस्ते शैतान हावी थो थी वञे नमाज ई असां वरी थी वञे ईअं आहे करम न नमाज में सुस्ती न कंदा कयो। कुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो फज़ालिकल्लज़ी यदुल यतीम वला यहुज़्ज़ु अला तामिल मिस्कीन फवैलुल लिलमुसल्लीन अल्लज़ीना हुम अन सलातिहिम साहून अल्लज़ीना हुम युराऊन व यमनऊनल माऊन। अञा भी और क्यों सुभान अञा भी आस्ते क्यों सुभान साईं वीचारो रसूल साहब चई ताके थकी पियो पर ता भी सही पक्का पढ़ियल अल खैर वारे जी ते ट्रक अचे तो ता जो आवाज मुशर्रफ हुजे ऐं सुभान अल्लाह लाइ ताके अर्ज़ था क्यों तो सफ़ा ता भी हच लगा पिया ईमानी जज्बे सां जो सुभान अल्लाह हथ मथे खड़ी चो सुभान अल्लाह। ओ
चौपाजी उम्मत के बिन किस्मत वाली नमाज मां अल्लाह ताला वट काबिल कबूल ना है। फवैलुल लिल मुसल्लीन अल्लज़ीना हुम अन सलातिहिम साहून। एकड़ी नमाज हुआ जेका टोटला बसादाती दे सुस्ती सादाती दे जमात निकी वई आखिरी वक्त नमाज जो है टूटा फूटा सुनता सजदा तो दे। अल्लाह अल्लज़ीना अन सलातिहिम साहून। एड़े किस्म वारी नमाज मां अल्लाह वट काबिल कबूल ना है। क़यामत जे ॾियारे एड़न माण्हुनि खे इहा नमाज मुंहं में हणी जहन्नम जी बाहि में छॾाईंदो मान। हिकु त नमाज पढ़ो नथा, जे पढ़ो था त टोटाए सुस्ती न जमात जी असां में अहमियत आहे न नमाज जी पढ़ण जो असां में ख्याल आहे। कदुला वेठा पंहिंजो टेम टारींदा। दुकान वारा दुकान में लगा पिया, कचहरी वारा कचहरी में लॻिया पिया। ओ मुंहिंजा भाइरो हर शइ जो वक़्तु आहे, मानीअ जो वक़्तु आहे। हाँ वापार तिजारत जो भी वक़्तु आहे, निंड जो भी वक़्तु आहे, वाइद जो भी वक़्तु आहे, कचहरीअ जो भी वक़्तु आहे, ड्यूटी ऐं कमकार जो भी वक़्तु आहे। त अहिड़े हिसाब सां नमाज़ जो भी वक़्तु आहे। इन्न सलात कानत अलल मुमिनीन किताबन मौक़ूता। अदा हिकिड़ो माण्हू राति जो 3 बजे दुकान खोले वेही रहे कमाईंदो नहीं ॻाल्हाए नथा रोज़ी मिलंदसि 3 बजे गिराक ईंदसि। अजीजो नमाज जो भी वक़्तु आहे, फजर जो वक़्तु आहे, ज़ोहर जो वक़्तु आहे, असर मगरिब ऐं इशा जो वक़्तु आहे। नमाज वक़्त ते अदा जीअं तव्हां वक़्त ते ड्यूटी कंदा हो, जीअं वक़्त ते तिजारत ऐं वापार कंदा हो, जीअं वक़्त ते निंडा कंदा हो, यही वक़्त ते अल्लाह ताला जो भी नमाज अदा कयो। हय्या अलस सलाम, हय्या अलस सलाम, हय्या अलल फलाह, हय्या अलल फलाह। केड़ा केड़ा इरादा क्यों जो आज़ान मिलदी मस्जिद में दौड़ंदा आहिनि। इरादो सचो कर कचो। अल्लाह फरमाए तो वज़रुल बैय। आज़ान मिलदी वने कदम से आज़ान पुजदी वने छॾे ॾियो पंहिंजनि वापारनि खे, छॾे ॾियो पंहिंजनि कचहरियुनि खे, छॾे ॾियो पंहिंजनि महफ़िलनि खे। फसाऊ इला ज़िक्रिल्लाह। तव्हां मर्द मां अल्लाह ताला जे घर में दौड़ंदा अचो, मुंहिंजी मस्जिद शरीफ में दौड़ंदा अचो। ऐं औरतूं मस्तूरात ज़िफ़ाम आज़ान ॿुधंदियूं वञनि, कमकार ख़त्म करे यकदम उनमल जो उनमल वज़ू करे अल्लाह जी नमाज़ घरनि में अदा करनि। अल्लाह ताला फरमायो ज़ालिकुम
खैरुल लकुम इन कुंतुम तालमून ताजे लाए भलाई इन मैया जो मां अल्लाह ताला जे सदके लबे करे 5 मिनट मां अल्लाह ताला के दियो त मां अल्लाह से तागे न 5 मिनटन जे सदके क़यामत जे दिहाड़े बिश्त जे बंगले जो वारिस मालिक बणाए सजी जिंदगी जा थक ताजा लाहे छड़ी दो मां पढ़ दो नमाज पढ़ो पर टोटा है बस सुस्ती सा एक दफो जमात अली वे त जमात जो कदर ताम हले एक दफो नमाज कज़ा थे त नमाज जो कदर ताम हले तेजे करे कोशिश करे न जमात मिस कदा कयो न नमाज कज़ा कदा इरादो पको दा कयो कन कजो फजर जी नमाज चंगा भला था बयान सुठा नबी रहमान आयो जो फजर जी नमाज कज़ा थी थे शैतान अचे तो उन जे मुंह में मुठी तो वञे तव्हांखे इहा ॻाल्हि वणे थी त शैतान अचे असांजे मुंह में मुठी वञे कंहिंखे थी वणे नथी वणे हे क़ुर मजीद में अथन में नबी से फरमायो जो फजर जी नमाज कज़ा थी थे शैतान उन जे मुंह में मुठी तो वञे छो था पाण खे शैतान जे पुट जे लायक बणायो मुझा अज़ीज़ो मुझा दोस्तों सुबह जी आज़ान में बांगो छा चवंदो अस्सलातु खैरुम मिनन नौम अस्सलातु खैरुम मिनन नौम और निंद करण वारा तुझे लाए निंद खो नमाज भलिया नमाज भलिया नमाज भलिया हलवा निंद जो तुझे लाए कब्र में इंतजाम थियला आराम जो तुझे लाए कब्र में इंतजाम थियला हिक मनो कब्र में अरब खरब साल क़यामत जे सिजो वरदाई तू निंद कजाए आराम कजाए पर हाणे थोड़ो दुनिया जे जान में पंहिंजी निंड फिटाए पंहिंजे मालिक जे सदके लबे करे नरम गरम बिस्तरा छॾे वुज़ू करे डोड़ंदो आहे मस्जिद शरीफ ॾे या अय्युहल्लज़ीना आमनु रुकऊ वस्जुदू वाबुदू रब्बकुम वफ़अलुल खैर लअल्लकुम तुफ़्लिहून रुकू वारन साजी रुकू सजदन वारन साजी सजदो नमाज वारन साजी नमाज पढ़ अल्लाह ताला फरमायो ताके मां कामयाब कयाव ओ मुझा अदा ओ मुझा भाग दुनिया जी कामयाबी जो राज भी नमाज कब्र जी कामयाबी जो राज भी कुरान मजीद नमाज आखिरत जी कामयाबी जो राज भी कुरान मजीद नमाज कुरान मजीद नमाज पाण में मिलिया प्यान नमाज जो जिक्र कुरान मजीद में नमाज जो जिक्र कुरान अजीम में वरी नमाज में वरी कुरान मजीद जी तिलावत अर्रहमान अल्लमल कुरान खलक़ल इंसान अल्लमहुल बयान नमाज जो जिक्र कुरान मजीद में 700 आयतूं कुरान मजीद में नमाज जे बारे में वरी नमाज में कुरान शरीफ जी तिलावत सूरह फातिहा नमाज जी दिल
नबी से फरमायो बिना सूरह फातिहा जे नमाज ही अल्लाह वट काबिल कबूल ना ओ मुझा भाईरो मेहरबानी करे पान संभाल बिनी जान जी इज्जत नमाज में बिनी जान जी कामयाबी नमाज में ओ मुझा भाईरो मुझा बुजुर्गो बरकत नमाज में आ रहमत नमाज में आ सुकून नमाज में आ अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब है ईमानी जज्बे साजो सुभान अल्लाह दिल जी मोहब्बत साजो सुभान अल्लाह वदु में वदु अल्लाह जो जिक्र नमाज अल्लाह जो यादगिरो नमाज और फरमायो सुलमा इलैका मिनल किताब व अक़िमिस सलाह इन्नस सलात तन्हा अनिल फ़हशाइ वल मुनकर व लज़िक्रुल्लाहि अकबर वल्लाहु यअलमु मा तस्नऊन। वदे मानो प्यारो अल्लाह जो नमाज में मुझे प्यारे मोहम्मद करीम जी शफाअत नमाज में ओ मुझा अज़ीज़ो मुझा दोस्तो मां अल्लाह जी ज़ात जो कसम खड़ी चवां तो मुसलमानियात नमाज में आ जे नमाज ना है तो माण्हू मुसलमान ही ना है। हाँ हाँ ईमान आहे तो नमाज में आ जंहिंमें नमाज ना है तो उनमें ईमान ना है। मां नथो चवां मुंहिंजो प्यारो नबी फरमाया मन तरक सलात मुतअम्मिदन फ़क़द कफ़र। साईं फरमायो जे जानी वाणी हिकिड़ी नमाज क़ज़ा कई इन कुफ़्र कयो इन कुफ़्र कयो इन कुफ़्र कयो। नबी साईं फरमायो क़यामत जे ॾियारे इहो बेनमाज़ी मां मोहम्मद करीम जे वेझे ही न अची सघंदो। अल्लाह ताला इन बेनमाज़ीअ खे फ़िरौन सां गॾु बीहारींदो निमरूद सां गॾु बीहारींदो अबू जहल उतबे शेबे कारून सां गॾु बीहारींदो। अल्लाह ताला क़यामत जे ॾियारे बेनमाज़नि खे काफ़िरनि सां गॾु बीहारे काफ़िरनि सां गॾु जहन्नम जी बाहि में शुराईंदो। मुझा दोस्तो मेहरबानी करे पाण में नमाज पैदा कयो। अॼु इरादो कयो चओ इंशाअल्लाह पक्का नमाज़ी थींदा चओ इंशाअल्लाह बचन ॿारनि खे बि नमाज़ी पढ़ाईंदा। सुस्ती न कयो नमाज में। नबी साईं फरमायो अली नमाज जो टाइम थे तो जल्दी नमाज लाए। और फरमाए फवैलुल लिल मुसल्लीन अल्लज़ीना अन सलातिहिम साहून। रब फरमायो उहा नमाज जेका सुस्तीअ सां अदा थी थिए उन माण्हू जे मुंहं में हणंदासीं अल्लज़ीना हुम युराऊन। ऐं उहा नमाज बि उन माण्हू जे मुंहं में हणंदासीं जेका रियाज लाइ पढ़े थो माण्हू जे ॾेखाव लाइ पढ़े थो त माण्हू वाह वाह करनि त वॾो नमाज़ी आहे वॾो नेक आहे वॾो अल्लाह जो आशिक़ आहे। अल्लाह ताला फरमायो ओ मुंहिंजा प्यारा नबी मां अल्लाह सभिनि जे दिलनि खे ॼाणा थो। हाँ हाँ जंहिं दिल में इहो इरादो हूंदो त माण्हू वाह वाह करनि माण्हू मूंखे भलो चवनि मूंखे माण्हू नमाज़ी चवनि मुझे रब फरमायो अहिड़े क़िस्म वारे माण्हूअ खे इहा नमाज़ रिया वारी मुंहं में हणी करे ऊंदे कद जहन्नम जी बाहि में छुड़ाईंदोमांसि।
कदे भी दिल में न सोची रखो त सा नमाज पढ़ो त माण्हू वाह वाह करो माण्हू असांखे नेक चवनि अल्लाह जाने थो या नमाज मुंह में लॻी मुझा अज़ीज़ो मुझा दोस्तो नमाज पढ़ो पर अल्लाह जी रज़ा जे लाइ अल्लाह जे रहमत लाइ मक़सूद अल्लाह ताला जी रज़ा हुजे अल्लाह ताला जी रहमत हुजे इंशाअल्लाह नमाज तां पढ़दा वेंदो तांखे सुकून मिलंदो वेंदो अस्सलातु मेराजुल मोमिन साईं फरमायो नमाज ईमान वारे जे लाइ कलमे वारे जे लाइ मुसलमान जे लाइ मेरा जा साहब फरमायो साईं कीअं मेरा जा साईं फरमायो मुझे प्यारे नबी फरमायो मुझे सोहणे नबी फरमायो जी अल्लाह ताला मां मोहम्मद करीम के मेराज वारी रात ताजी ज़ियारत कराए ताजी कचहरी नसीब कराए जी मां मोहम्मद करीम के फरात सुकून आराम नसीब फरमाए एड़े नमूने से अल्लाह ताला मां मोहम्मद करीम जे सदके मुझे उम्मतन के मुझे आशिकन के नमाज में आराम है सुकून है लुत्फ रखण फरमायो जो जेको भी मुझो आशिक नमाज में पेदो उहो मज़ो ईंदुसि जेको मां मोहम्मद करीम के मेराज वारी रात अल्लाह ताला जे रूबरू मुलाकात में मज़ो आहे ता चाहो था त असांखे मेराज जो मज़ो नसीब थिए त अल्लाह ताला जी रज़ा ऐं रहमत मक़सूद करे नमाज ठाहे उकड़ वारा ठुका न हे नहीं तो नमाज पढ़े जड़ो पुलिस कटत हे तो नमाज पढ़े जड़ अल्लाह अपना रे मस्जिद शरीफ में बाह लगन वाली हे तो नमाज पढ़े जड़ मस्जिद शरीफ दे रेट थियण वाली हे ओ मुझा भाई नमाज पढ़ो पर ठाए पढ़ो सजदो भी ठाए दो रुकू भी ठाए क्यों क़याम भी ठाए क्यों एकड़ो साहबी आ नबी साईं जो नमाज पढ़ी आयो नबी साईं वट साईं फरमायो पुट तुंहिंजी नमाज नथी ॿीहर अदा करे वरी वीचारो ॿीहर वियो वरी नमाज पढ़ी मोटी आयो साईं फरमायो पुट तुंहिंजी हाणे भी नमाज नथी वरी ॿीहर अदा करे वरी वीचारो वियो नमाज पढ़ वरी पढ़ी मोटी आयो साईं फरमायो पुट हाणे भी तुंहिंजी नमाज अदा नथी अल्लाह वट क़ाबिल कबूल न पई साहबी फरमायो मुझा सोना साईं मां नमाज सही नमूने सादो पढ़ा भला अल्लाह वट छो नथी क़ाबिल कबूल पवे भला मुझी छो नथी नमाज अदा थे साईं फरमायो पुट जॾहिं तूं रुको मां थे तो जॾहिं तूं मथे रुको मां उथण जी कोशिश थो करे त सिधो नथो थे वरी ईअं ई सजदे में थो हलियो वञे ओ पुट वञ नमाज चोथों दफ़ो पढ़ पर जॾहिं रुको मां थे त सिधो थी बीह रहो एतिरो वक़्तु बीहजो जीअं सुभान रब्बियल अज़ीम सुभान रब्बियल अज़ीम सुभान रब्बियल अज़ीम 3 दफ़ा तस्बीहूं कढ़ी वञो नज़ीम जूं एतिरे अंदाज़े सां मथे बीह पोइ वरी सजदे में हलियो वञ इहा थोरी तोखो कोताही थी थिए तंहिंजे करे नमाज़ क़ाबिल कबूल नथी पवे हाणे वञ इहा कोताही पंहिंजी ख़तमु कर उहो साहबी वरी वियो आहे चोथों दफ़ो नमाज अदा कई पर हाणे नबी साईं जे चवण मुताबिक़ नमाज खे ठाहे पढ़े रुको उथी करे सही नमूने सां भी 3 दफ़ा तस्बीह जे अंदाज़ में भी वरी जॾहिं सजदे में हलियो वियो वरी उथियो वरी ईअं ई सजदे में हलियो वियो साईं फरमायो हाणे पुट भाकुर पाए तूं वाह जो नमाज पढ़ी आहे इहा ई नमाज अल्लाह ताला खे पसंदि ऐं प्यारी लॻंदी आहे हिकिड़ा माण्हू ईअं रुको में हलिया वरी इते ई थोरो वरी सजदे में ऐं पठाण वारी नमाज ॿुधो वरी अल्लाह पनाह ॾे हे जेके ठेलनि वारा आहिनि वीचारा नमाज में पढ़ंदा आहिनि पर नमाज सां बस वेड़
अजीजों एड़े किस्म की नमाज न पढ़ो ठाए ठाए नमाज पढ़ो ठाए ठाए क़याम कयो ठाए ठाए रुकू कयो ठाए ठाए सजदो दियो ठाए ठाए अतहियात कयो जेतिरो आराम सां इत्मीनान सां नमाज पढ़दो ओतिरो तव्हांखे मज़ो ईंदो ओतिरो तव्हांखे आराम मिलंदो ओतिरो तव्हांखे सुकून मिलंदो ऐं हज़रत उमर साईं फरमायो त रिज़्क़ में बेबरकती थींदी हिन जे करे आहे जो नमाज़ में माण्हू तकड़ कंदा आहिनि छा में ॻाल्हायो नथा रिज़्क़ में बेबरकती थींदी हिन जे लाइ आहे जो माण्हू नमाज़ में तकड़ कंदा आहिनि नमाज़ में तकड़ न कंदा कयो बस मुंहिंजो इहो ई अल्लाह असांजो बिरादर हज़रत साईं कारी अमीर अली रिज़ साहिब जन तव्हांजे साम्हूं स्टेज ते जलवा फरोज़ आहिनि मां त अञा हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त नबी साईं हज़रत अली खे फरमाया अली नमाज़ जे अदा करण में तकड़ कजाए चार शयूं रहिजी वियूं वरी हयाती रही त इंशाअल्लाह ताला वरी तव्हांखे इहा सॼी हदीस मुकमल ॿुधाईंदुमि चवंदा आहिनि अॻ ई त पाव न त मणनि खे ई मोट लॻो वाइज थी हुई तव्हांजे लाइ काफ़ी आहे रुॻो इहो हज़म कयो अमल कयो इंशाअल्लाह नमाज़ पाण में पैदा कयो दुनिया आख़िरत में तव्हांजा बेड़ा ई पार थींदो वाह आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।